नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि व कुन्तुम अमवातन फ़अहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन। हुवल्लज़ी ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीअन सुम्मा इस्तवा इलस समाइ फ़सव्वाहुन्न सबअ समावात व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। मुजाज़िद दोस्तों मुसलमान भाइयों, अल्लाह तबारक व तआला मथियन आयतुन में पंहिंजूं नेमतूं ॿुधाए आयो। इंसान जे मथां जेके अल्लाह तबारक व तआला नेमतूं कयूं हुयूं उन्हनि जो बयानु फ़रमाए आयो। उन खां पोइ क़ुरान मजीद जी हक़ानियत, क़ुरान मजीद जी सदाक़त, क़ुरान मजीद अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां नाज़िल कयल किताब आहे, वो बयानु फ़रमाए आयो। मुशरिकनि खे अल्लाह तबारक व तआला चैलेंज भी करे आयो, चैलेंज खे क़बूल न करे सघिया। हितां खां अल्लाह तबारक व तआला फ़रमाए थो, कैफ़ तकफ़ुरून बिल्लाह, ये काफ़िर अल्लाह तबारक व तआला जो इनकार कीअं था कनि। कैफ़ तकफ़ुरून बिल्लाह, कीअं था इनकार कयो तव्हां अल्लाह तबारक व तआला जो। यानी पूरी कायनात में अल्लाह तबारक व तआला जो नेमतूं अवां ॾिसो पिया। जीअं अल्लाह तबारक व तआला मथे इंसान जी तख़लीक़ खे बयानु फ़रमाए आयो। इंसान मादूम हो, कुझु कोन हो, उनजो दुनिया में वजूद न हो। रब ज़ुल जलाल उनखे वजूद ॾिनो, उनखे वजूद बख़्शियईं। वरी अल्लाह तबारक व तआला उनजे लाइ खाइण पीअण जो इंतज़ाम ऐं बंदोबस्तु कयो। पूरी कायनात जे ज़मीन जी सतह खे अल्लाह तबारक व तआला उनखे दस्तरख़ान बनाए करे ॾिनो। आसमान खां बरसात वसायईं। अल्लाह तबारक व तआला हिनखे मुख़्तलिफ़ नेमतूं ॾिनियूं। कैफ़ तकफ़ुरून बिल्लाह, हाणे तव्हां अल्लाह तबारक व तआला जो इनकार कीअं था कयो। तव्हां वटि कहिड़ो दलील आहे जेको तव्हांखे कुफ़्र ते अल्लाह तबारक व तआला जे इनकार ते उभारे पियो। ॿिए हंधि अल्लाह तबारक व तआला फ़रमाए, वमन यदउ मअल्लाहि इलाहन आख़र ला बुरहान लहू बिही। अल्लाह तबारक व तआला फ़रमाए थो, वमन यदउ मअल्लाहि, जेके सॾनि था अल्लाह तबारक व तआला सां गॾु ॿियनि इलाहनि खे, ला बुरहान बिही, उन्हनि वटि को बि दलील कोन्हे। अल्लाह तबारक व तआला सां शरीक करण जो उन्हनि वटि को बि दलील कोन्हे। अल्लाह तो फ़रमाए त तव्हां मूं रब ज़ुल जलाल जो इनकार था कयो त तव्हां वटि दलील कहिड़ो आहे। मञण जे लाइ, ईमान आणण जे लाइ त दलील खोड़नि जेका अल्लाह तबारक व तआला मथे बयानु फ़रमाए आयो। बाक़ी इनकार जो दलील तव्हां वटि को बि कोन्हे, कुफ़र जो दलील तव्हां वटि कोन्हे। कायनात जी हर शइ अल्लाह तबारक व तआला जी वजूद ते दलील आहे। अल्लाह तबारक व तआला जे मञण ते हर शइ आमादा करे रही आहे। व कुंतुम अमवातन, तव्हां बेजान शइ हुयो, तव्हां पाणीअ जो क़तरो, जंहिंमां अल्लाह तबारक व तआला तव्हांजी तख़लीक़ कई। 4 महीननि ताईं इन जे अंदरि साह कोन हो। माउ जी रहम जे अंदरि इंसान जी जेका तख़लीक़ जी जेका कैफ़ियत आहे, 40 ॾींहंनि ताईं इहो पाणीअ जो क़तरो ई रहियो।
40 ॾींहंनि खां पोइ जेको आहे सो इहो खून जो लोथड़ो बणियो, रत जो लोथड़ो बणियो। पोइ इन खून रत जे दिग मां गोश्त बणियो। पोइ गोश्त जा जेके टुकड़ा आहिनि उहे हॾियूं बणिया ऐं हॾियुनि खां पोइ उन जे मथां गोश्त चढ़णु शुरू थी वियो। पोइ इंसानी शक्ल सुहिणी ऐं सेबती तयारु थी। 4 महीननि खां पोइ अल्लाह तबारक व तआला इन जे अंदरि रूह खे विधो। रब त फरमाए कैफ़ तकफुरून बिल्लाह, कीअं था इनकार कयो तव्हां अलाह जो, हालांकि तव्हां मोअल हुयो, बेजान हुयो, तव्हां में को साह, तव्हां में का चुरपुर कान हुई। रब ज़ुल जलाल पंहिंजी कुदरत कामिला सां इन नुतफ़े खे माउ जे रहम जे अंदरि 40 ॾींहंनि ताईं रखियो। 40 ॾींहंनि खां पोइ इहो जेको आहे सो रत जो दिग बणियो। 40 ॾींहंनि खां पोइ वरी इहो रत जो दिग गोश्त जे टुकड़े में तब्दील थियो। वरी 40 ॾींहंनि खां पोइ इहो गोश्त जो टुकड़ो जेको हो हॾियूं बणियो। वरी 40 ॾींहंनि खां पोइ इन हॾियुनि जे मथां गोश्त चढ़णु शुरू थी वियो। तव्हांजो अल्लाह तबारक व तआला 4 महीननि खां पोइ इन जे अंदरि रूह खे विधो। हाणे इंसान माउ जे पेट में नक़लो हरकत शुरू करे छॾी। अल्लाह तबारक व तआला इन माउ जे बंदि पेट जे अंदरि इन जे लाइ ख़ुराक जो इंतज़ाम कयो। हैज़ वारी नालीअ जे ज़रिए इन जो इंतज़ाम अल्लाह तबारक व तआला ख़ुराक जो कयो। माउ जे बदन सां इन खे जोड़े छॾियईं, जंहिंजे ज़रिए सां इन खे ख़ुराक मिलंदी रही। इन माउ जे नंढे पेट जे अंदरि इन जी परवरिश पई थिए, इन खे ख़ुराक पई मिले। ख़ुदा जी कुदरत ॾिसो, माउ जे पेट जे अंदरि बंदि आहे, का खिड़की वग़ैरह कान्हे, को दरवाज़ो वग़ैरह कोन्हे। गर्मी खां बचण जो इंतज़ाम रब ज़ुल जलाल कीअं पियो करे, सर्दीअ खां बचण जो इंतज़ाम कीअं पियो करे। इन माउ जे पेट जे अंदरि इन खे रब ज़ुल जलाल कीअं पियो पाले, कीअं माउ जे पेट जे अंदरि इहो साह पियो खणे, कीअं इन जी परवरिश पई थिए, कीअं इहो वॾो थी रहियो आहे। उते तजरीजन हिन जी परवरिश थिए पई, कीअं इन जे जिस्म जा उज़वा ठहंदा पिया वञनि। इन नंढड़े कमरे में खिड़कियूं कोन्हनि, दरवाज़ा कोन्हनि, को रोशनदान कोन्हे, बंदि आहे। दुनिया जे अंदरि जेकॾहिं बंदि कमरे जे अंदरि इंसान वेहे थो त उनजो दम थो घुटिजे, उनजो साह थो मुझे। रब ज़ुल जलाल जी कुदरत ॾिस, तोखे माउ जे इन बंदि पेट जे अंदरि कीअं पियो पाले, कीअं पियो तुंहिंजी परवरिश करे, कीअं तुंहिंजे जिस्म खे सुहिणो ऐं सुठो जेको आहे सो बनाए पियो, ठाहे पियो। रब तो फरमाए फ़अहयाकुम कुंतुम अमवातन, तूं बेजान हुए, फ़अहयाकुम, पोइ तोखे ज़िंदह कई, तुंहिंजे जिस्म जे अंदरि रूह खे विधई, माउ जे पेट में तोखे जान ॾिनई। सुम्म युमीतुकुम, पोइ वरी तोखे अल्लाह तबारक व तआला मारींदो। सुम्म युहयीकुम, पोइ वरी तोखे अल्लाह तबारक व तआला ज़िंदा कंदो, क़ब्र जी ज़िंदगी तोखे ॾींदो। फ़कैफ़ तकफुरून, सभु शयूं अलाह पियो तुंहिंजे लाइ करे, पोइ कीअं थो तूं अलाह जो इनकार करीं। पहिरियों दफ़ो बि तोखे उन रब ठाहियो, वरी मौत बि तोखे उहो रब ॾींदो, वरी तोखे क़ब्र जे अंदरि वरी ज़िंदा कंदो। इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो फ़अहयाकुम सुम्म युमीतुकुम सुम्म युहयीकुम, मारण खां पोइ तोखे अल्लाह तबारक व तआला वरी ज़िंदा कंदो। इहा कहिड़ी ज़िंदगी आहे? इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, इहा ज़िंदगी जेका आहे, इन ज़िंदगीअ मां मुराद आहे क़ब्र जी ज़िंदगी। जॾहिं इंसान फ़ौत थी वेंदो, उनजो रूह निकिरी वेंदो, क़ब्र जे अंदरि जॾहिं दफ़न थींदो, तो आदु रूहुहु फ़ी जसदिही, पोइ रूह जेको आहे उनजे जिस्म में विधो वेंदो। फ़रिश्ता उते ईंदा, उनखां पुछंदा मर रबुक, तुंहिंजो रब केरु आहे, मन नबीयुक, तुंहिंजो नबी केरु आहे, मां दीनुक, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। इहो उते इन्हनि सुवालनि खे सम्झंदो बि सही, इन्हनि सुवालनि जो जवाब बि ॾींदो। जेकॾहिं नेक आहे त अल्लाह तबारक व तआला उनजी क़ब्र में राहत ऐं आराम जा सामान मुयसरु कंदो, उन राहत खे महसूस बि कंदो। जेकॾहिं बदकार हूंदो, नाफ़रमान हूंदो, उनखे सज़ा मिलंदी ऐं उन सज़ा खे सम्झंदो बि, महसूस बि कंदो। सुम्म इलैहि तुरजऊन, रब तो फरमाए पोइ तव्हां अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ मोटाया वेंदो। दुनिया जे अंदरि
अल्लाह तबारक व तआला जेका तव्हांखे मुख़्तसर ज़िंदगी ॾिनी हुई उन ज़िंदगीअ में अल्लाह तबारक व तआला तव्हांखे पंहिंजे हुक्मनि जो पाबंद बनायो हो। हाणे क़बरुनि मां उथी करे रब ज़ुल जलाल जे साम्हूं अव्हांखे हाज़िर थियणो पवंदो, रतीअ जो हिसाबु तव्हांखे ॾियणो पवंदो। पोइ उन ॾींहुं खीर जो खीर, पाणीअ जो पाणी थी वेंदो। दुनिया जे अंदरि त सभु इंसान गॾु पिया रहनि, पर क़यामत जो ॾींहुं बुछड़ा नेकोकार गॾु न रहंदा। वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून, रब ज़ुल जलाल फरमाईंदो दुनिया जे अंदरि त बदकार, नाफ़रमान, फरमान बरदार, मुंहिंजे मञण वारा, मुंहिंजे न मञण वारा गॾु रहंदा हुआ। अॼु मां रब ज़ुल जलाल हुकुमनामो जारी थो कयां, गुनाहगार ऐं नाफ़रमान जुदा थी वञनि, नेकोकार जुदा थी वञनि। नाफ़रमाननि खे, बदकारनि खे अॼु इजाज़त न आहे त नेकोकारनि सां गॾु बीहनि। उते रब ज़ुल जलाल इहो ऐलान कंदो, रब ज़ुल जलाल जेको आहे सो रतीअ जो हिसाबु उन्हनि खां वठंदो। फ़मन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरह वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरह। उते जेकॾहिं ख़ैर जो ज़रो बि जेकॾहिं उन अमल कयो हूंदो उते आमाल नामे में ॾिसंदो, वरी जेकॾहिं बुराईअ जो, शर जो को ज़रो हिन अमल कयो हूंदो रब ज़ुल जलाल उहो बि उनखे ॾसींदो। सुम्मा इलैहि तुरजऊन, पोइ मोटाया वेंदा पंहिंजे रब जी तरफ़। उन खां पहिरीं अल्लाह तबारक व तआला चंद नेमतुनि जो ज़िक्र कयो हो, जिन में मां तव्हांखे ॿुधायांसि त अल्लाह तबारक व तआला तव्हांखे बि पैदा कयो आहे। तव्हांखां जेके पहिरियों अबा ॾाॾा हुआ उन्हनि खे बि अल्लाह तबारक व तआला पैदा कयो आहे। ज़मीन खे तव्हांजे लाइ फ़र्श बनाई, आसमान खे छित बनाई, आसमान मां तव्हांजे लाइ पाणी मींहं जी सूरत में वसाई, उन मां फल फ्रूट तव्हांजे लाइ पैदा फरमाई, उन्हनि जो ज़िक्र फरमाए। पर रब ज़ुल जलाल फरमाए थो हुवल्लज़ी ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीआ। अल्लाह तबारक व तआला उहो आहे जंहिं पैदा कयो आहे तव्हांजे लाइ उन शइ खे जेका ज़मीन में आहे। सभु कुझु जेको आहे रब ज़ुल जलाल तव्हांजे लाइ पैदा कयो आहे। हर शइ तव्हांजे लाइ पैदा कई आहे ऐं हर शइ तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। दुनिया जे अंदरि जेका बि शइ आहे इहा इंसान जे फ़ाइदे जे लाइ, इंसान जी ख़िदमत जे लाइ रब ज़ुल जलाल बनाई आहे। ऐं इंसान खे अल्लाह तबारक व तआला सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी इबादत जे लाइ बनायो आहे। अल्लाह साईं खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला असांखे पाबंद बनाए शरीयत जो, अल्लाह तबारक व तआला जे हुक्म जो असांखे पाबंद बनाए। अल्लाह तबारक व तआला जी कुदरतुनि में, अल्लाह तबारक व तआला जे निशानियुनि में असां गौर ऐं फ़िक्र कयूं। रब ज़ुल जलाल जी नाफ़रमानीअ खां असीं बचूं, रब ज़ुल जलाल जी नाफ़रमानीअ खां बची करे जन्नत जा मुस्तहिक़ थियूं। सुम्मा इस्तवा इला समा, अल्लाह तबारक व तआला आसमान जो इरादो कयो आसमान जो। तफ़सीरनि लिखियो आहे त ज़मीन जेका आहे इहा अटे जे पेड़े वांगुरु गोल हुई। पोइ अल्लाह तबारक व तआला फ़सव्वाहुन्न सबअ समावातिन, पोइ बराबरि करे छॾियो अल्लाह तबारक व तआला हिन सतनि आसमाननि खे पंहिंजी कुदरत सां। इहे तमामु जो तमामु शयूं आसमान अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे लाइ बनाया आहिनि। वहुव बिकुल्लि शैइन अलीम, ऐं अल्लाह तबारक व तआला हर शइ खे बख़ूबु ॼाणींदड़ आहे। अल्लाह तबारक व तआला जी इल्म खां ॿाहिरि का बि शइ कान्हे का। अल्लाह तबारक व तआला समूर जूं समूरियूं शयूं तुंहिंजे लाइ जेके से बनायूं आहिनि, काइनात जो में अंदरि जेके शयूं ॾिसी पियो उन्हनि में तुंहिंजे लाइ उन में सबक़ु आहे। उनजे लाइ तोमें गौर ऐं फ़िक्र करणु लाज़िमी आहे। उन्हनि शयुनि खे ॾिस, पोइ कैफ़ तकफ़ुरून बिल्लाह, जॾहिं इहे सभु शयूं ॾिसी पियो पंहिंजी तख़लीक़, तुंहिंजी तख़लीक़ रब ज़ुल जलाल जेका मुख़्तलिफ़ मरहलनि मां कई, ज़मीन ते रहण जे लाइ तोखे ठिकाणो ॾिनई, तुंहिंजे लाइ आसमान मां पाणी बरसाए करे तुंहिंजे लाइ फल फ्रूट उगाई, ज़मीन में ख़ज़ाना रखे छॾियईं, तोखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं नेमतूं ॾिनई। हक़ त इहो हो त तूं रब ज़ुल जलाल जो जेको आहे सो एहसानमंद थी आहे। एहसानमंद कीअं थी आहे? जो रब ज़ुल जलाल खे पंहिंजो रब मञी उनजे मथां ईमान आणी हा, इनकार न करी हा। छो त इहे सभु नेमतूं ॾिसण खां बाद में इनकार जी का गुंजाइश ई कान्हे। इन जे करे रब ज़ुल जलाल मुंड में फरमायो कैफ़ तकफ़ुरून बिल्लाह, तो वटि कहिड़ो दलील आहे जो कुफ़र थो करी, तो वटि कहिड़ो दलील आहे जो इनकार थो करी। मञण जा दलील छॾे करे न मञण जी वारी ॻाल्हि खे, कुफ़र वारी ॻाल्हि खे तूं तरजीह कीअं थो ॾीं?
तो वटि कहिड़ो दलील आहे रब ज़ुल जलाल खे छॾे रब ज़ुल जलाल जे गैरनि जे साम्हूं पियो झुकी रब ज़ुल जलाल जो इनकार पियो करी कैफ़ तकफ़ुरून बिल्लाह हालांकि तूं कुझु कोन है मुअल है तूं में हयाती रब ज़ुल जलाल विधी रब ज़ुल जलाल तोखे पैदा करे छॾियो वरी उहो रब तोखे दुनिया में ज़िंदगी मुख़्तसर ॾेई करे हिकिड़े ॾींहुं मारींदो वरी तोखे ज़िंदा कंदो ऐं तूं वरी फिरी सिरी अल्लाह जे साम्हूं मोटंदे इन जे करे होश कर रब ज़ुल जलाल जी ज़ात जो इनकार न कर रब ज़ुल जलाल जी ज़ात खे मञी करे रब ज़ुल जलाल जी मञी करे रब ज़ुल जलाल जो हुक्मनि जो पाबंद थी करे ज़िंदगी गुज़ार तुंहिंजी दुनिया बि ठहे त आख़िरत बि ठहे अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।